सब सिविल में वर्क है ठीक है सब कुछ करवा ई सिविल है ना डॉक्टर मोहम्मद खान खां अपग्रेडेड हॉस्पिटल असां वटि सिर्फ़ु ओपिनियन जो लेडी डॉक्टर ओपिनियन ॾिनो देन वेट बैक तव्हांजी स्टेटमेंट चेंज है तव्हांजी लेडी डॉक्टर मदिया सां ॻाल्हायो हा मदिया ई चलो ऐं तव्हांजी मरीना थेगो सां ॻाल्हायो डॉक्टर मदिया मूंसां ॻाल्हायो मरीना थेगो आहे न ॻाल्हाए पियो छा उन्हनि ॿिन्ही ॿुधायो आहे त असां हुनजो इलाजु करण पे ओपिनियन जी ॻाल्हि कोन कयो असां हुनजो इलाजु करण पे चाहियो छोकिरीअ रिफ्यूज़ कयो तेसीं मीडिया अची वई मीडिया सवाल पुछा छोकिरी कंफ्यूज़ थी वई असां सेडेट कोन करे सघियासीं तंहिंजे करे छोकिरी तव्हां यू कुड हैव सेडेटेड हर No, you could have. You didn't? You could have. You could have sedated her. You could have. परमिशन न मिली ना परमिशन कैंजी परमिशन जारी कर छोकरी जो स्वाब पर आज छोकरी वो खड़ी हो वो स्वाब और थी दाखिल करो आई वो थी हो वो तने मामद गणसानी हम 20 साल किया 20 साल अच्छा बुधो भला केतरी बार 50 सालन जी 50 सालन जी हिकड़ी नानी सां रेप थींदो उनखे नानी खे पाण मथे हथ घर मोकिले वेंदासीं अरे बाबा एला अरे तव्हां डॉक्टर रेप विक्टिम खे स्वाब खणी घर मोकिले करबो साईं हिते असां थोड़ी जेका पट ते लेथड़ी पई पाए पोइ किथे हितां खां कराची मोकिलियो आहे न हितां खां तव्हां जग मशहूर वॾी हॉस्पिटल तने मोहम्मद खान मोकिलिनो हैदराबाद जी सिविल हॉस्पिटल मां तव्हां तारीख़ी कम करे पाकिस्तान जी उन खां वॾी हॉस्पिटल दे आर लीव हर यू कुड हैव टॉक टू concern SSP you could have called the concern SHO that this is a medical legal case she is supposed to be here she is supposed to be admitted here डॉक्टरानी मसलो पे कयो त असां के नथा रखी सघूं छा था करियो ॿी ॻाल्हि छॾियो तव्हां नालो आहे राणो मल जी तव्हीं त जमना या असीं सभिनी धणी न पर तव्हीं जमना सभिनी जा त कहिड़ा थींदो जमना जा त धणी थियो असीं सभिनी जा त थींदा सां ॾिसां पियो पर जमना जा त धणी थियो आहे बिल्कुल ऐं ही जेके ॿ न्याणियूं मदिया आई वेठियूं इहे पंहिंजी भेण जी धणी थिए न उनखे राति जो 1:30 बजे तव्हां टने मोहम्मद खान मोकिले छॾियो आहे रेप विक्टिम खे साईं हू जॾहिं अटेंडेंट हुनजा असां कॉपरेट न अरे बाबा कॉपरेट हुननि खां पुछबो आहे छा मां तव्हांखे चयो त एसिड बर्न केस में जेकॾहिं माण्हू अचे पे पुलिस में न भई करे न पुलिस गॾु हुई न पुलिस छॾियो तव्हांजो ओथ खयल आहे मेडिकल डॉक्टर जो प्रोफेशनली ओथ खयल हूंदो आहे तव्हां हुनखे सेडेट कयो आहे तव्हां हुनखे चयो आहे ही थधो पेप्सी पी पेप्सी में हुनखे ॿुधो पेप्सी में हुनखे तव्हांखे गोरियुनि जी लेक्सोट्रिलाल विझी ॾेई छॾियो सां उनखे सुम्हारे उनजी ट्रीटमेंट कयो आहे 13-14-15 साल जी न्याणी वापसि घणो मोहम्मद खान मोकिलियो असां फिजिशियन खां पुछियोसीं केरु फिजिशियन नालो डॉक्टर संतोष हो ओ बि संतोष हो माशाल्लाह संतोष ऐं राणे मल जमुना खे टने मोहम्मद खान मोकिले टने मोहम्मद खान पंहिंजे ॻोठ मोकिले केॾां मोकिलियोसीं हींअर बैक टू हॉस्पिटल टन मोहम्मद खान सिविल हॉस्पिटल हैदराबाद मां पाकिस्तान जी वॾे में वॾी हॉस्पिटल टन मोहम्मद खान मोकिले साईं पाकिस्तान जी नायब पेशेंट अहिड़ो मसलो न हो रेप हो त अहिड़ो स्टेटमेंट पिया ॾियो त रेप हो स्टेटमेंट अहिड़ो मसलो हो थी वियो रेप हो कोन असांजो उहो एग्ज़ामिन न कनि पई ॾे उहो न पई करण ॾे छॾे ॾींदव न टने मोहम्मद खान कयो आहे न एग्ज़ामिन हुननि तव्हां पोइ हैदराबाद छो आई केरु वठी आयो आउं वठी आयुसि पाण आया न पोइ उनखे हैदराबाद में मोकिलियो पुलिस वठी आई पुलिस वठी आई न हाणे पुलिस वठी आई न तव्हांखे पुलिस चयो त वापसि कयोसि पुलिस कोऑपरेट न पई करे छा करे पुलिस की कोऑपरेट करे हॉस्पिटल में की असांखे मरीज़ त अटेंडेंट खे संभालीनि सही पर विहारियो मरीज़ खे हिते पुलिस तव्हां वटि वठी आई न डॉक्टर जिन हाणे जॾहिं पुलिस वठी आई त यू शुड हैव एडमिटेड हर सर एडमिट त कई माई वही नहीं छा त करी अदा उनखे सेडेट सॼी दुनिया में मरीज़ रड़ियूं कंदा आहिनि उनखे बेहोश कबो आहे उनखे ट्रंकुलाइज़र ॾिबो आहे हू अॻी शराब में नशे में हुई उनखे शराब पियारियो वियो न उनखे छड़ो पियारियो उनजो रेप कयो वियो आहे हाणे तव्हीं जेका शराब जे हाणे वरी ॿी ॻाल्हि हाणे चओ पिया त जेका शराब जे नशे में छोकिरी अॻु में ई वीचारी हुई उनजे चवण ते तव्हां हुनखे मोकिले असां ओपिनियन में वरितोसीं फिजिशियन खां साईं जेका शराब जे नशे में हुई तव्हां वटि को बि शराब जो हींअर पेशेंट अचे ज़ख़्मी शराब जो माण्हू उनखे इलाज कंदो या उनखे चवंदो आहे शराबी नथो वे मोकिले छॾियोसि गोॾी ही सुबुह जो थियलो हींअर घणी रिकवर थी वई तंहिंखां पोइ हिन डॉक्टरनि चयो तव्हां पाण मुतमिन थियो न पंहिंजी आर्गुमेंट बिल्कुलु त शराब जे नशे में हुई पुलिस कोऑपरेट कोन कयो डॉक्टर साहब असां टने मोहम्मद खान मोकिले ॾिनो डॉक्टर साहबनि चयो तंहिंखां पोइ मूंखे कहिड़नि डॉक्टर साहबनि चयो डॉक्टर मदिया ई हुई डॉक्टर मदिया चयो त वापसि मोकिलियोसि हुन चयो साईं असां खां कोऑपरेट नथी छा कयूं असां कोऑपरेट नथी करे ऐं ॿियो डॉक्टर संतोष चयो त मोकिले ॾियोसि न संतोष कोन चयो मोकिले हुन छा चयो हुन सेडेट नथा करे सघनि पेशेंट सेडेट नथा करे सघो पोइ छा कयो जो कुझु करिणो हुजे हा न पोइ न सेडेट कयोसि एडमिटेड हुजे हा डिस्चार्ज हूंदो हिन हाई प्रोफाइल केस में तव्हांखे यू शुड हैव कॉन्टेक्टेड सेक्रेटरी हेल्थ यू शुड हैव कॉन्टेक्टेड एटलीस्ट एमएस हॉस्पिटल जे जो अटेंडेंट जो ज़ोरी वठी वियो आहे न हाणे घुरायो थो घुरायो सां बीठो आहियां घुरायो अटेंडेंट खे हाणे अटेंडेंट जे आसरे पिया छॾियो छा नालो अटेंडेंट जो अटेंडेंट जे आसरे तव्हां रेप विक्टिम खे अटेंडेंट खे फोन कयो पप्पू नालो
नाले को अटेंडेंट आहे, उनजे चवण ते सिविल हॉस्पिटल रेप विक्टिम बारड़ी वापस मोकिले ॾिनी आहे। पप्पू जे चवण ते सॼी संद पप्पुनि जे हवाले आहे, तव्हां सिविल हॉस्पिटल पप्पू जे हवाले करे ॾिनी आहे। पप्पू जे चवण ते तव्हां न्याणी असांजी बचड़ी, तव्हांजी भेण हुई, मुंहिंजी भेण हुई, मुंहिंजी रुगो भेण कान्हे, तव्हांजी शराब में हुजे कीअं बि हुजे, हिकिड़ी न्याणी सां रेप थियल आहे, उन न्याणीअ जे ख़िलाफ़ इवन जेकॾहिं कंसेंट खां सवाइ वेस्टर्न वर्ल्ड में कंसेंट खां सवाइ पंहिंजी ज़ाल सां नथो सुम्ही सघिजे, हिते हिकिड़ी ॿारड़ी सां रेप थियल आहे, पाण चओ था शराब में हुई, फलाणे में हुई, हुनखे पाण मोकिले छॾियो वापसि। हाणे पप्पू सां ॻाल्हायो। पप्पू छा थियो हुनजो का ख़बर कान्हे, पप्पू जो तव्हां मोकिले ॾिनो। तव्हां हीअं चओ पुलिस वठी आई आहे, पुलिस बीहो। इहो तूं किथे आई आहे? डॉक्टर राणो थो ॻाल्हायां पुटु, सिविल अस्पताल मां। किथे आहियो तव्हां? तव्हां अचो मूं वटि अचो हिते। छोकिरी खणी आउं तोखे गाॾी जो भाड़ो आउं ॾियुसि, तूं वठी आ। कंहिं पुटु नालो रिपीट कयो, जंहिंजो नालो पियो खणे। मुंहिंजो नालो ॿुधाए बचा। मुंहिंजा जानी त कहिड़ो कहिड़ो बाबा आरे में त आऊं आहियां, तो कहिड़े आरे में कयो हूंदो छो? गल में इन्फेक्शन आहे? कहिड़े पप्पू खे मिलायो अथव साईं? कहिड़ो टोपी वारो हिते त कोई आरे में त आऊं ई। चलो हाणे ईअं कर, तोखे मुंहिंजो नालो राणो आहे, तूं मूं वटि वठी आ, तूं मूंखे ॾेखार तोखे तोखे ॾेखार न बचा, तूं ॾेखार न मूंखे। तोखे FIR दर्ज करा पोइ ईंदो। हे पहिरीं ॻाल्हि अयास सां ॻाल्हि ॿुध, अयास वकील सां ॻाल्हाए। अदा पप्पू अयास लतीफ़ अली जो थो ॻाल्हायां। अदा मुंहिंजो शीदा ई आई, कंहिं अधिकारी ॿाहिरि कढियो आहे? टोपी वारे गार्ड ऐं हिते जे डॉक्टरनि तव्हांखे धिकारी वार्ड मां कढियो। मरीज को देखा डांट के भाग गई। तव्हांखे जो टपड़ खणी टणे मोहम्मद खान वञो। तव्हां हुननि खे चयो ते ड्रामो छो कयो अथव? कंहिं चयो अदा डॉक्टर जो नालो छा हो? टोपी वारो त तव्हीं बीठा आहियो सर्वर साहब, तव्हां हिनखे चयो त ड्रामो न कयो, वापसि वञो। मां त जेसिताईं मरीज़ तव्हां सेटिस्फाई न थींदो तेसिताईं असां एग्ज़ाम कंदासूं, असां हिते एडमिट आहे। तव्हां प्यारा थी पिया हलियो त असां जेको चइबो टोपी वारे वापसि मोकिलियो आहे। अदा ही टोपी वारो बीठो आहे, चओ त मूं त कोन मोकिलियो आहे। कॾहिं हुन मूंसां ॻाल्हाए, मुंहिंजो मरीज़ मूं वटि एडमिट हाणे ॻाल्हाए ॿुधे पियो टोपी वारो आहे। हेलो, हा पुछोसि। मां तव्हांखे चयो त मरीज़ एडमिट आहे, जेसिताईं मरीज़ सेडिएट ख़तमु थी, मां चयो तव्हां वटि चए थो ग़लति बयानी न कयो, तव्हां चयो हलिया वञो। मां कॾहिं चयो त हलिया वञो? मां चयो तव्हां असांखे लिखी ॾींदव पोइ वेंदव, ईअं न वेंदव। ऐं उन खां पोइ मरीज़ असां वटि एडमिट आहे, तव्हांखे चए पियो तव्हां चयो त वठी वञो, असां कोन चयो त वठी वञो। मां तव्हां हाणे हिकिड़ो मिंट ॿुधो हुनजी ॻाल्हि। अदा छा थो चई ॿुधाए? गीता ते हथ रख रहियो त चए थो गीता ते हथ रखायो त असांखे जो वठी वञो। हवालदार मोकिलियो। अब हवालदार तो छो मोकिलियो? तो कंहिं चयो? तो मोकिलियो आहे? न मूं तो न मोकिलियो। तूं चई पियो न मोकिलियो। हवालदार खे पुलिस में? न सर मां तो कंहिं इख्तियार न वापस न मां न चयो आहे सर, मूंखे तो ये चयो आहे बाबा हुनखे मां डॉक्टर खे मुलाक़ात करे। हाणे किथे पहुता आहियो? ही सभु ठगनि जो टोलो आहे बिशनिन जो, त हाणे किथे पहुता आहियो? हाणे सिटी थाणे मोहम्मद खान पहुता आहियो। हाणे वरी एसओ छो ॾांहुं था वञो?
केड़ा जालिम माण्हू हुयो, केड़ा जालिम माण्हू, केड़ा जालिम माण्हू हुयो, केड़ा जालिम माण्हू हुयो, असां तो कोन थी केॾो जालिम माण्हू हुयो। त न्याणी आई आहे न दरबदर करे उनके कुछ चयो ना है मुंह तो उन साईं वारन की अदा पप्पू हाणे तूं न अदड़ी खे वठी सिटी हॉस्पिटल में उते आई ऐं थाणे ते थो वञी थाणे ते पहुतो आहीं हुनजी ब्लीडिंग पई हले हुनखे हुनजी ब्लीडिंग पई हले पारणी जी त हाणे एसपी साहब तव्हांखे चयो आहे त कण में हुन खां थाणे ते पहुच ब्लीडिंग सीवियर आहे त खदम हाणे ब्लीडिंग सीवियर आहे एसपी सां ॻाल्हायो तव्हां एसपी सां ॻाल्हाए ऐं उतो थाणे ते एफआईआर कटराए तव्हीं वरी हैदराबाद अचो मुंहिंजो नंबर लिखो ऐं पेन अथई ऐं ठीकु आहे न त टैक्स थो कई ऐं जीअं वरी तव्हां एसपी वटां एफआईआर कट ऐं एसपी सां ॻाल्हायां थो ऐं डीआईजी साहब ॻाल्हायां थो जीअं तव्हांजी हिते एफआईआर कटिजे तेसीं या तूं एफआईआर कटाइण लाइ वेह हिन न्याणी खे हेॾा मोकिले ॾे जे तव्हां सां ॿियो को मसइलो आहे त मूंखे ॿुधाए मूंखे सॼी ॻाल्हि ॿुधाए हीअ बीठा आहिनि जिन तव्हांखे वापसि कयो आहे ब्लीडिंग वारी सॼी न्याणी खे पर तूं जेके एफआईआर कटाए वरी पोइ अचणु चाहीं पर जेकॾहिं अदड़ी जी तबियत ख़राबु आहे त उनखे मोकिले ॾे टने मोहम्मद ख़ान मां तव्हीं एफआईआर कटायो जीअं मुनासिबु सम्झो करे मूंखे ॿुधायो मुंहिंजो नंबर थो कयां ऐं टैक्स थो कयां हा पर हींअर गॾु त हूंदासीं पर हींअर त हुनजो इलाजु करायूं न न्याणी जो तंहिंजे करे तूं एफआईआर कटाए अदड़ी खे वापसि मोकिल ठीकु हा नंबर तोखे हींअर एसएमएस था कयूं ऐं तव्हां सां अशरफ लाखो ऐं अल्ताफ़ ख़ासकेली ऐं मुस्तफ़ा निज़ामाणी इहे टे ऐं जुनैद उमराणी इहे 4 ॼणा नाला यादि करे तोखे मोकिलियूं था अशरफ लाखो अल्ताफ़ ख़ासकेली जुनैद उमराणी ऐं मुस्तफ़ा निज़ामाणी इहे तव्हां सां हींअर राब्ते में रहंदा आउं बि हिते मौजूदु आहियां सिविल अस्पताल में बीठो आहियां हींअर एसपी सां एफआईआर लाइ आउं ॻाल्हायां थो डीआईजी साहब ॻाल्हायां थो ऐं तव्हीं को खुटको न कयो पर न अदड़ी जो पहिरीं इलाजु ज़रूरी आहे ऐं आउं हिननि सभिनी डॉक्टर्स जे हवाले सां बि ॻाल्हायां थो सेक्रेटरी हेल्थ सां ॿियनि सां ओके ओके अदा ये नंबर लिखो अशरफ लाखो ये नंबर लिखो अल्ताफ 0334 केड़ा गुम नंबर कमाल करके 0033499900 तभी भी लिखो ॿिया बि लिखो मुस्तफ़ा लिखी वठो 03349900 0334990010 इहो हुन न्याणी सां गॾु आहे पप्पू इहो चए थो त मूंखे हितां डोड़ाए धिका ॾेई कढी ब्लीडिंग पई थिए कढी मोकिले छॾियो अथनि त वापसि टंडे मोहम्मद ख़ान वञो ऐं उते पुलिस ऐं एसपी ऐं एसएचओ बि चवंदा त पहिरीं एफआईआर कटायो पोइ ॾिसूं था हाणे इहा सिंध जी न्याणी इहा 7 करोड़ सिंधियुनि जी न इहा खरबपति ट्रिलियन वारी सिंध आहे उन जा बचा ईअं दरबदर पिया थियनि ब्लीडिंग में थिए ऐं हुनजी ब्लीडिंग हले पई ऐं हिते अस्पताल जेके ॾिसो पिया न ऐं अस्पताल में को बि हिते पंजाबी पठान मुहाजिर उहो ज़ालिम कोई गिलगिती को कश्मीरी ज़ुल्म कोन पियो कंदो त मथां सम्झो त इहो को आयो आहे श्रीलंका मां या जर्मनी मां या कोई ट्रम्प आयो आहे प्यूतन आयो आहे उहो बि प्यूतन पियो मारे डॉक्टर सभु सिंधी आहिनि स्टाफ सॼो सिंधी बीठो आहे अंदरि डॉक्टराणियूं सभु सिंधी आहिनि पुलिस जा गार्ड बीठा आहिनि सभु सिंधी आहिनि एसपी टनो मोहम्मद ख़ान एसएचओ सभु सिंधी आहिनि ऐं डॉक्टर वरी इतफ़ाक़ सां डॉक्टर वरी हिकिड़ो राणो मल आहे ॿियो डॉक्टर संतोष आहे ऐं उन में जमुना ब्लीडिंग में दरबदर ख़ाक बसर पई थिए ठीकु आहे दादा महिरबानी बाबा मरीज चो कहिड़ो आहे कहिड़ी आहे तेरी अंदर ही कोन था वञण ॾियनि इहे डिलीवरी वारी कहिड़ो पेशेंट आहे कंहिं ॻाल्हायो मूंसां कोई तबियत हमरा तबियत अंदर वही कान वई न देखो मुलाकात किया भले जुलम में डाका जुलम अंदर ही नथा छॾनि इहे